नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदा रहूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायतुनि ते MP अली हसन ज़रदारी नवाब शाह जे मुतासिर जी वाहर लाइ मैदान में लथल आहे। PPMP अली हसन ज़रदारी धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गिल्ड स्टेशन मां अॼु ई पाणी नेकाल कराए बिजली बहाल कबी ॾुख जी घड़ी में अवाम सां गॾु बीठल आहिनि। हुन चयो त आला क़यादत जी हिदायतुनि ते रेस्क्यू अमल तेज़ कयो वियो आहे। शहर मां पाणी नेकाल करायो वेंदो। अली हसन ज़रदारी चयो त अपील आहे त रस्ता बंदि न कया वञनि, उन सां इमदाद जी रसद बंदि थी वेंदी। PPMP चयो त लाहौर ऐं कराची खां इमदादी सामान आंदो पियो वञे। रस्ता बंदि थींदा त मुतासिरनि ताईं इमदाद न पहुची सघंदी। ख़बर जे हवाले सां अवां खे हिकु ॿीहर आगाह कंदा रहूं। इहा अहम ख़बर नाज़रीन अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदा रहूं। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी हिदायतुनि ते MP अली हसन ज़रदारी नवाब शाह जे मुतासिरनि जी वाहर लाइ मैदान में लथल आहे। PPMP अली हसन ज़रदारी धरती TV सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गिल्ड स्टेशन मां अॼु ई पाणी नेकाल कराए बिजली बहाल कबी ॾुख जी घड़ी में अवाम सां गॾु बीठल आहिनि। हुन चयो त आला क़यादत जी हिदायतुनि ते रेस्क्यू अमल तेज़ कयो वियो आहे। शहर मां पाणी नेकाल करायो वेंदो। अली हसन ज़रदारी चयो त अपील आहे त रस्ता बंदि न कया वञनि, उन सां इमदाद जे रसद बंदि थी वेंदी। PPMP चयो त लाहौर ऐं कराची खां इमदादी सामान आंदो पियो वञे। रस्ता बंदि थींदा त मुतासिरनि ताईं इमदाद न पहुची सघंदी। नाज़रीन मुल्क समेत सिंध में काफ़ी सारा मुतासिर थिया आहिनि सावणी जी बरसात सबबि। इन हवाले सां शहीद बेनज़ीराबाद जे हेडक्वार्टर नवाब शाह जेको अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो अबाणो शहर आहे, उन हवाले सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ख़ासि हिदायतुनि ते MP हाजी अली हसन ज़रदारी घोड़ाबारी नवाब शाह पहुता। हंगामी बुनियादनि ते जेके गुज़िरियल 4 ॾींहंनि खां नवाब शाह जी बिजली घर में पाणी अचण सबबि बिजली बंदि आहे ऐं कुझु इलाइक़नि में शुरू थी चुकी आहे, जॾहिं त कुझु इलाइक़ा रहियल आहिनि। इन हवाले सां हाजी अली हसन ज़रदारी साहब गिल्ड स्टेशन जो जेको पाणी आहे उहो नेकाल कराइण में काफ़ी सारी मदद करे रहियो आहे, अवामी ख़िदमत करे रहियो आहे। अचो त साणसि वीचार वठूं त हीअ जेकी हंगामी बुनियादनि ते साईं कमु करे रहियो आहे त हुनखे कीअं था ॾिसनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं त कुदरती आफ़त आई आहे। ही बारिश कोन हुई, सम्झो क्लाउड बस्ट हो। ऐं असां ज़रदारी साहब जो हुकुम आहे। अदी फरियाल साहबा बि आहिनि, अदी अज़रा साहब बि हिते आहिनि, तारिक मसूद साहब, असांजी सॼी टीम हिते आहे। MP असांजो हितां सिटी जो MP आहे तारिक मसूद आराई साहब। उहो मुसलसल असां सां गॾु आहे, सॼी टीम कमु करे पई। असां कोशिशि कयूं पिया त माण्हुनि खे नवाब शाह सिटी जे दोस्तनि खे रिलीफ ॾे। हींअर बि जेको मूं साईं सां ज़िक्र कयो त उहो ई दोस्त हो जेको चए पियो त असां 10,000 माण्हू खे ज़रदारी साहब चयो आहे लाहौर खां उनजी टीम अचे पई 40-50 बोरची उहो पंहिंजो राशन खणी थो अचे हिन माण्हुनि खे खाद खुराक जे लाइ। ज़ाहिर आहे की हिकिड़ो माण्हू कोन पुॼी सघंदो, सभई दोस्त मदद कनि पिया ऐं इनशा अल्लाह ताला गिल्ड स्टेशन जो पाणी असां कढी वेंदासीं। अॼु शाम ताईं गिल्ड स्टेशन स्टार्ट करे वेंदासीं। पंपिंग स्टेशन असांजो स्टार्ट आहिनि ड्रेनेज जो। जेतिरे में बिजली न हुई उनखे असां हैदराबाद मां जनरेटर घुराए, हेवी जनरेटर घुराए ॾिना आहिनि किराए ते। असांजो 11 पंपिंग स्टेशन स्टार्ट आहिनि। इनशा अल्लाह ताला मुंहिंजे ख़ुदा घुरियो, नवाब शाह शहीद बेनज़ीराबाद जे माण्हुनि जो साथ रहियो त माण्हुनि खे राति ताईं बिजली ॾींदासीं। ऐं ज़रदारी साहब जे हुकुम ते सिंध गवर्नमेंट जनाब चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अदी फरियाल जे हुकुम तहत माण्हुनि खे रेस्क्यू कयूं पिया, माण्हुनि खे रिहेबिलिट बि कंदासीं, माण्हुनि खे राशन बि ॾींदासीं, माण्हुनि खे खेमो, माण्हुनि खे सब्र जी मां तलक़ीन कंदुसि। रस्ता रोक न कनि, रस्ता न झलनि, असांजी रसद बंदि थी वेंदी, सॼी सिंध जी सॼे पाकिस्तान जी रसद बंदि थी वेंदी। ऐं जीअं टेंटनि जी गाॾी हिकिड़ी इस्लाम अचे थी लाहौर मां, तव्हां रस्तो नओं शहर खां रोके छॾींदो मूं वटि कोन पहुची सघंदो। राशन जी ट्रक अचे थी कराची मां, तव्हां हुनखे हुते रोके छॾींदो, हिते ताईं पहुची कोन सघंदी। दवाउनि जी गाॾी अचे थी, दवाऊं अचनि थियूं, उनखे तव्हां रोके छॾींदो राशन जी बैग वठण जे लाइ त उहा ट्रक कोन पहुची सघंदी, कंहिंजी जान न हली वञे। महिरबानी करे मां तव्हां दोस्तनि जी तवसल सां, दोस्तनि खे तकलीफ़ थी आहे ऐं उन्हनि सफ़र कयो आहे, जिन जा 5 ॾींहंनि खां घर ॿुॾा पिया आहिनि, ज़ाहिर आहे उन पाणी बि कोन्हे को, खाधो बि कोन्हे,
हो तकलीफ़ में आहिनि। अलाह ऐं असां तव्हां सभु गॾिजी हुन तकलीफ़ इंशाल्लाह जल्दी ख़तमु कंदासीं। मां दोस्तनि खे हथ ॿधी वरी रिक्वेस्ट कंदुसि त कानून हथ में न खणनि ऐं सब्र जो मुज़ाहिरो कनि। इंशाल्लाह ताला पाकिस्तान पीपल्स पार्टी, सिंध गवर्नमेंट, पाकिस्तान गवर्नमेंट, असां जनाब आसिफ अली ज़रदारी, अदीब फरियाल, हितां जी टीम, हितां जो तारिक मसूद आराई साहब, ज़ियाल अंजार साहब, सभु दोस्त गॾु आहियूं हुनखे रेस्क्यू करण जे लाइ, हुनजे रिलीफ जे लाइ। इंशाल्लाह ताला त माण्हुनि जी तकलीफ़ दूर कंदी पाकिस्तान पीपल्स पार्टी। वॾी महिरबानी। नाज़रीन, हाजी अली हसन ज़रदारी जा तव्हां वीचार ॿुधा। हुननि चयो जल्द खां जल्द अवाम खे रिलीफ ॾिनो वेंदो ऐं हुननि जा जेके बि मसइला आहिनि उहे हल कया वेंदा, छाकाणि त सिंध हुकूमत ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी हमेशह अवामी पार्टी रही आहे ऐं अवाम जे हक़ में ई फ़ैसिला कंदी रही आहे।